असां मौजूद आहियूं कानून जे उन शागिर्द सां जंहिं दहशतगर्द तोड़ अदालत में क़त्ल जे इल्ज़ाम हेठि ख़ुदि जेका पाण गिरफ़्तारी ॾिनी हुई, जेको मुसलसिल 8 सालनि खां कोर्टनि जा चकर कढे पियो। अचो त उन हवाले सां उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुन जो छा चवणु आहे। असांजे मुल्क में कंहिं माण्हू खे इंसाफ़ त टाइम ते मिलियो ई कोन्हे। मां इंसाफ़ लाइ बीठो आहियां। मूं पाण ATC कोर्ट में सरेंडर कयो ऐं 8 साल 2 महीननि ताईं मूंखे जेल में रखियो वियो आहे। न मुंहिंजो स्पीडी ट्रायल थियो आहे, न मुंहिंजो फेयर ट्रायल थिए थो। एतिरी स्ट्रगल जदोजहद जे बावजूदि अॼु अलाह जी इहा महिरबानी थी आहे जो फाइनल आर्ग्यूमेंट्स थी आहिनि। ऐं पोइ बि इहा आख़िरी हिकिड़ी उमेदु आहे अदालत, ऐं हिन उमेद ते ई मूं गिरफ़्तारी ॾिनी त अदालतूं असां सां इंसाफ़ कंदियूं। सुप्रीम कोर्ट मां मूं डायरेक्शन वरिती 2022 में 6 महीननि में केस फाइनल करणो हुयो, पर उनखे 4 साल थी विया। हाई कोर्ट जेको आहे 5 दफ़ा डायरेक्शन ॾिनी, तॾहिं बि केस कंप्लीट न पियो थी करे। ही मुंहिंजे वकील साहिबनि जी महिरबानी आहे जे एॾी स्ट्रगल कई आहे, अॼु केस खे हिन स्टेज ते खणी आया आहिनि। ऐं मूं जज साहब खे क़ुर शरीफ़ ॾिनो। जज साहब, मां पाण लॉ ग्रेजुएट आहियां, ही कूड़ो केस आहे, ही टाक ऑफ टाउन आहे, हर माण्हू खे हिन शइ जी ख़बर आहे असांजे इलाइक़े में। उनजे बावजूद बि मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में केस ट्रांसफ़र कराईंदा रहिया। 5 ज़िलनि में ही केस ट्रांसफ़र थियो आहे। कहिड़ी ज़रूरत हुई ट्रांसफ़र करण जी? हर अदालत ते नो कॉन्फिडेंस करणु ऐं असांखे बि ब्लैकमेल करणु, जुडिशरी खे बि ब्लैकमेल करणु, हर इदारनि खे ब्लैकमेल करणु, कूड़ियूं फतवाऊं वठणु मस्जिदनि मां, मदरसनि मां, कूड़ा बयान ॾियणु। ॾिसो 80% माण्हू ख़ुदा जो कसम आहे जेल में बेगुनाह आहिनि, जंहिंखे 10, 20, 30, 40 सालनि खां पोइ इंसाफ़ मिलंदो आहे। इहे सॼियूं मिसालूं आहिनि। लवारी शरीफ़ दरगाह जो केस 40 साल खां पोइ फ़ैसिलो आयो। हर रोज़ ACMR में, PLD में, MLD में असां पढ़ूं था 20-30 सालनि खां पोइ माण्हू खे फ़ैसिलो मिले या इंसाफ़ मिले। इहो इंसाफ़ न आहे, इहो सरासर ज़ुल्म आहे, इहो ज़्यादती आहे। इन जो क़दुरु उन माण्हू खे असां खां पुछा करे न। आज़ादी जो क़दुरु कोई असां खां पुछा करे, नाइंसाफ़ी जो क़दुरु असां खां पुछा करे। जेके इहे ज़ालिम नाइंसाफ़ियूं कनि था, माण्हुनि खे फासाइनि था कूड़नि केसनि में, उन शइ जो हिननि खे अंदाज़ो कोन्हे। मां उमीद कयां थो इंशा अल्लाह ताला अदालत आइन कानून खे ॾिसी करे मेरिट ते इंशा अल्लाह ताला ज़रूरु फ़ैसिलो कंदी। ऐं इन उमीद ते मूं गिरफ़्तारी ॾिनी हुई। हक़ीक़त केस इहा आहे, असां न ही मर्डर कयो आहे, न असां करायो आहे, असांखे नाक फासायो आहे पुलिस जी मुदयत में। ऐं कूड़ा गवाह बीहारिया विया 10 ॾींहंनि खां पोइ। मोर देन 23 आवर्स खां पोइ FIR थी आहे। 4 वर्जन केसिस में आहिनि, का ॻाल्हि कोन्हे, ओपन एंड शट केस आहे। उनजे बावजूद बि हेॾो ज़ुल्म थियो। हाई कोर्ट महिरबानी करे इंसाफ़ कयो, जंहिं 6-7-80 ख़तमु करे छॾिया। मॉडल कोर्ट में केस हले थो 8 सालनि खां। असांजो कैरियर बर्बादु कयो वियो, असांजी जेका औलाद आहे उन्हनि जो कैरियर बर्बादु कयो। ॾिसो, जॾहिं घर जो वली न हूंदो घर में, त केरु पोयां औलाद खे ॾिसंदो, उन्हनि जी एजुकेशन केरु ॾिसंदो। ॾिसो, मां पाण एजुकेटेड माण्हू आहियां, मूं लॉ ग्रेजुएट कई, जेल मां मूं मास्टर कई आहे। हाणे मूं पोस्ट ग्रेजुएट क्रिमिनोलॉजी में मुंहिंजी एडमिशन थी आहे कायदे वाम यूनिवर्सिटी में। ॾिसो केॾो अलमियो आहे इहो, जॾहिं असां जहिड़े माण्हू खे इंसाफ़ न मिले, उते बाबा जेल में वॾो ज़ुल्म आहे। नाहक माण्हू पिया आहिनि सालनि खां, उन्हनि खे इंसाफ़ नथो मिले। जंहिं माण्हू खे पाण खे बर्बादु करिणो आहे, तबाह करिणो आहे, ज़लील ख़्वार करिणो आहे, उहो हिन मुल्क में रहे। जंहिं माण्हू खां अलाह राज़ी हूंदो, उहो ई मुल्क छॾे वेंदो, छो जो हिते इंसाफ़ बाबा कोन अथऊं। तव्हां जेको कानून जो शागिर्द जंहिं जेल में रहण जे बावजूद बि अञा ताईं जेका पंहिंजी तालीम आहे उनखे बि कंटिन्यू कयो पियो अचे ऐं जेके कानून खे फॉलो कंदो अचे, उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो इहो चवणु आहे त गुज़िरियल 8 सालनि खां केस जी कूड़े केस जी उनजी पैरवी कयां पियो, पर अञा ताईं मूंखे इंसाफ़ न मिलियो आहे। 400 खां वधीक जेके हेयरिंग थी चुकियूं आहिनि, अॼु आर्ग्यू थियूं आहिनि। इंशा अल्लाह उमीद आहे त मूंसां इंसाफ़ कयो। कैमरा टीम सां गॾु ज़हीर अहमद, WTN हैदराबाद।